डहरके में पीपी शहीद भुट्टो तरफ़ां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की 67वीं सालगिरह की तकरीब होटल में कोठाई वई। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है रमेश कुमार। पीपल्स पार्टी शहीद भुट्टो डहर की तरफा शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी 67वीं सालगिरह की तकरीब डहर की मकामी होटल में कोठाई वई। तकरीब में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो के जिले जनरल सेक्रेटरी कामरेड शेर मोहम्मद चाचड़, असगर भुट्टो, अली नवाज कोबर, नज़ीर अहमद कलोड़ो, सचल भुट्टो, हकीम पितावी समेत कारकुनन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सालगिरह जो केक पिणु काटियो वियो, जॾहिं त अॻवाननि जो चवणु हो त हिकु साज़िश तहत मीर मुर्तज़ा भुट्टो के शहीद कियो वियो। उन सिलसिले में पीपी शहीद भुट्टो जे अॻवाननि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। असांखे इहो ॾिहाड़ो ख़ुशी जीअं हूंदो आहे ऐं रोशन हूंदो आहे जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे घर में जनम वरितई। हिकु इनकलाबी माण्हू हुयो जंहिं पंहिंजे इनकलाब नज़रिए प्रोग्राम मज़लूमनि जे हक़नि लाइ पंहिंजो सॼी ज़िंदगी अर्पे छॾी। उन सुख ऐं चैन जा ज़िंदगी जा जेके ॾिहाड़ा हुआ ख़त्म करे जनरल ज़ियाउल हक़ आमिर उन जे ख़िलाफ़ जमहूरियत जी बहाली लाइ अवाम जे हक़नि लाइ असां भुट्टो आज़म भुट्टो जे फ़लसफ़े फ़िकिर ऐं नज़रिए जे पोइ लॻनि खे मुबारकबाद ॾियूं था। शहीद भुट्टो इंशाअल्लाह ताला उहो वक़्तु परे न आहे जॾहिं पार्टी जूं क़यादत जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो संभालींदो। मीर मुर्तज़ा भुट्टो जी 67वीं सालगिरह जो प्रोग्राम हर साल जीअं डहरकी सिटी में बड़े जोश जज़्बे सां मल्हायो वियो ऐं मीर मुर्तज़ा जी भुट्टो खे जी ज़िंदगी खे ते नज़रसानी विधी वई ऐं उनखे मीर मुर्तज़ा भुट्टो जवानी जा ॾींहं जलावतनी में गुज़ारे जनरल ज़िया जी आमद के मात ॾियण लाइ ग़रीब अवाम जे घर अजे लटे लाइ जुस्तजू कंदो रहे। पीपी शहीद भुट्टो तरफा क़ौमी शाहराह ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻवाननि जो चवणु हुयो त असीं अदलिया खे अपील कयूं था त हू शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो बंद कयल क़त्ल केस ॿीहर खोले हलायो वञे त जीअं कातिलनि खे कानून मूजिब सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन विजय कुमार सां गॾु रमेश कुमार, आवाज़ न्यूज़ डहर की।